खोट पैदा थी वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ज़रई पाणी जी संगीन खोट सबबि हिन वक़्तु आबादगारनि तरफ़ां धरना ऐं एहतजाज कया पिया वञनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। दादू जो इलाइक़ो राधण, उते अॼु आबादगारनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। मेहर जा आबादगार पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कनि पिया। शहदाद कोट ऐं कच्ची पुल मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि कंबर शहदाद कोट ज़िले जा, पुछड़ी जा आबादगार हिन वक़्तु संगीन खोट के मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं पाणी जी ज़रई पाणी जी खोट सबबि हिन वक़्तु फ़सल मुतासिर थियनि पिया। बदीन जे हर नंढे वॾे इलाइक़े में आबादगार हर आए ॾींहुं एहतजाज कनि था। थरपारकर जा जेके बैराजी इलाइक़ा आहिनि ऐं साॻी सूरत हाल मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट ठठो जे साहिली पट्टी जा जेके इलाइक़ा आहिनि उते पाणी जी शदीद खोट आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई पाणी जी हिकु दफ़ो ॿीहर खोट शिदत इख़्तियार करे वई, जंहिंखां पोइ आबादगार मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरापा एहतजाज पियल आहिनि। इन हवाले से मुख़्तलिफ़ शहरनि में टाइम न्यूज़ रिपोर्टर्स का अपडेट सूरत हाल मालूम कंदासीं। बदीन की सूरत हाल जो पहिरियां कुछ ज़िक्र कयूं था। मलकानी शरीफ़ इलाइक़ो आहे बदीन जो, जिते अॼु एहतजाज कयो वियो। विशाल विबाड़ी खां उन जूं वधीक अपडेट्स मालूम कयूं था। विशाल, आगाह कजो, बदीन जे हूअं त हर नंढे वॾे इलाइक़े में इहा ई सूरत हाल आहे त ज़रई पाणी जी शदीद खोट सबबि आबादगार आए ॾींहुं एहतजाज कनि था। मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीअण जे पाणी जी बि खोट आहे। जी बिल्कुल आमिर, आपत्याशी शब्दीन खैरपुर गंबो जी शाखन जतकस कोस्की बंगार आयलपुर बागोमा ने बेन शाखन जे पुछड़न में जो पीअण जी पानी की खोट ऐं आपाशी अमल जे हथरा जो वाराबर निकरण खिलाफ सिंध आबादगार तंजीम या आबादगार मलकानी शहरी में बे ॾींहुं भी बुख हड़ताल कैंप ते वेठल ऐं आबादगार पानी खोट पानी विकिरो थियण ऐं आपाशी अमलदारनि खिलाफ खेती नारेबाजी कंदे कैंप ते वेठल सिंध आबादगार तंजीम जे अॻवान आबादगार पीर फयाज शाह राशिदी, तारिक महमूद आराई, एडवोकेट राम कोहली, मोहम्मद अली लिस्कानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो टाइम न्यूज़ जो ॿुधायो त आपाशी सब्जी खैरपुर गंबई शाखुनि में जेको पाणी आहे आपाशी अमलदार विकिरो करे वाराबंदी जो सबबु ॼाणाए बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे इलाइक़नि जी जेका ज़रई मशत आहे उहा त तबाह थी वई आहे। पर पुछड़ में पीअण जो पाणी बि लभाए इंसान ऐं जानवर जेके साह वारियूं शयूं उहे पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। रहवासी आहिनि जेके इन पुछड़ जे इलाइक़े जा उहे गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। आबादगार वधी चयो त 2 ॾींहं खां असांजो इहे इलामती बुख हड़ताल जेका जारी आहे, आख़िरकार 3 ॾींहंनि ताईं असांजो मसइलो हल न कयो वियो, पुछड़नि ते पाणी न पहुचायो वेंदो त असां मलकानी शहरी में शटर बंदि हड़ताल बि कयो वेंदो। जी ठीक है विशाल, अवां असां सां गॾु मौजूद रहो। बदीन जो इलाइक़ो आहे तलहार, जिते भी पानी की शदीद खोट है। सिद्दीक थेबो खां इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था। सिद्दीक, आगाह कजो, कोटड़ी बैराज का जेका फुलेली कैनाल निकिरे थो, बदीन ज़िलो उन ते ही इनसार करे थो, छा सूरत हाल आहे? मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, टंडो बागो हुजे, बदीन हुजे, मातली हुजे, हर पासे इहे ई आबादगार शिकायतूं कनि पिया त पुछड़ी जा आबादगार त सभ खां वधीक पाणी खोट खे मुंहुं ॾियनि पिया। आम जेके फसल पोखे रहिया आहिनि आबादगार, उहे बि हाणे सड़ी रहिया आहिनि। जी अमीर, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, बदकिस्मती आहे त बदीन ज़िलो गुज़िरियल 3-4 सालनि खां पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। स्पेशली बदीन ज़िलो जेको नॉन पेरिनल एरिया आहे, यानी हिन में 6 माहो पाणी ॾिनो वञे थो, यानी तव्हांखे सिर्फ़ु 6 महीना हिते सारियालो फसल पोखणो आहे। जॾहिं सारियाले फसल जी शुरूआति थिए थी त शुरू में ई पाणी खोट ॾियो वञे थो। हाणे हीअ फसल जी मुंद 4 महीननि जी आहे। हिन पाणी जी हिन पोज़ीशन हीअ आहे त स्पेशली जेके अलीपुर खां हिननि फ्लड कैनाल कढिया आहिनि, फ्लड कैनाल जो मक़सदु आहे त जॾहिं बोड अचे कोटड़ी बैराज ते त कोटड़ी बैराज जो पाणी फ्लड कैनालनि जे ज़रिए जेको सो छोड़ करे समुंड में छोड़ कयो वञे या दरिया जे कपरनि ते को पहुचायो वञे। ये फ्लड कैनाल जेके आहिनि मुकमल कैनाल आहिनि ऐं जीअं ई पाणी अचे थो त इहे फ्लड कैनाल पाणी खणणु शुरू कनि था। उन खां अलावा वस्प प्रोग्राम तहत जेको अलीपुर रेगुलेटर आहे, उन जी जेका पुरानी डिज़ाइन हुई, ओरिजिनल डिज़ाइन, उन डिज़ाइन खे चेंज करे तब्दील करे जिते सही उनखे पाणी जो भरा या पहुचाइणो हो, उन खां वधाए उनजी कुझु आड़ उन अॻियां करे छॾी आहे, जंहिंजे करे अलीपुर जेको सो पाणी जो जेको नेकाल आहे उहो सही तरीक़े सां न करे रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो गुरनी कैनाल खे तारीख़ में हैदराबाद जे शहरनि जा जेके घर उन्हनि जे पाणी दाख़िल थी थो वञे,
तन मोहम्मद खान खां शेरी जे विच में गूनी कैनाल जा कपर पलटी था वञनि, जंहिंजे करे गुज़िरियल 3 ॾींहंनि में गारो लॻो आहे जितां हिननि पाणी बंदि कयो आहे। त इहे जेके पोज़ीशनूं आहिनि जंहिंमें हिननि इमावा कढियो आहे, इमावा जुनी कढियो आहे, पीरवा कढियो आहे, इहे वाह हिननि जेके गैर क़ानूनी कढी इन्हनि खे बाक़ाइदे फुलेली कैनाल जो हिकिड़ो हिसो बणाए छॾियो आहे, जिन जो नालो आहे फ्लड कैनाल, पर इहे फ्लड कैनाल कोन्हे, इहे एक्चुअल कैनाल आहिनि। इहे एक्चुअल कैनाल सुल्तानी वाह जो पाणी खणी रहिया आहिनि, इहे एक्चुअल कैनाल फ्लड कैनाल मीरवाह जो पाणी खणी रहिया आहिनि, गुनी जो खणी रहिया आहिनि, मीरवाह जो खणी रहिया आहिनि, मीरवाह खां निकंदड़ जेके वॾियूं शाखूं आहिनि मोरजर इन जो पाणी खणी रहिया आहिनि, मनाकी जे शाख जो पाणी खणी रहिया आहिनि, ऐं चांदनी शाख जो पाणी खणी रहिया आहिनि, जमाली पुरते जी शाख जो पाणी खणी रहिया आहिनि, मानकवाल जो पाणी खणी रहिया आहिनि, जंहिंजे करे सॼे बदीन ज़िले जी जेको असांजो पुछड़ इलाइक़ो आहे सॼो बदीन ज़िले सिद्दीक़, आपाशी निज़ाम हिन वक़्तु तबाह थियल आहे बदीन में, न खाटरी थी कराई वञे, न ई आबादगारनि खे मुनसिफ़ाणी जेका विर्छ थियणु घुरिजे, जेतिरो पाणी अवेलेबल आहे, आबादगार इहे शिकायतूं बि कनि था त आपाशी अमलदार ऐं दारोगा जेके आहिनि उहे पाणी चोरी कराइनि था, बासरनि खे पाणी चोरी थो कयो ॾिनो वञे, ऐं तंहिं करे पुछड़ी जा आबादगार जेके आहिनि उहे सभ खां वधीक इन करे बि मुतासिर थियनि था। इन बाबति बि थोरो आगाह कजो त बदीन में सारियालो फसल हिन वक़्तु केतिरो मुतासिर थियो आहे, केतिरो सैकड़ो हिन वक़्तु सारियालो फसल जेको पोखिजी सघिजे पियो पाणी जे हुजण जे करे नाहे पोखिजी सघियो? मत हीअ आहे त सारियालो फसल तक़रीबन 40 खां 50 सैकड़ो जेको मोहर वारा ज़मीनदार हुआ या पुछड़ वारा जेको पाणी आयो हुन में उहो पोखे विया। जेके हाणे जेको फसल जिन जो पोखिजी वियो आहे उन में जेके मोहर वारा बासर ज़मीनदार आहिनि उन्हनि उहो ज़ाहिर आहे करप्शन बि आहे, पैसो बि हले थो, दारोगा अमलदार जेके आहिनि उहे बि वास्ते वारा आहिनि, सिफ़ारिशूं बि हले थी, हुकूमती जेको आहे सो उहो जेको सो प्रेशर हले थो, उन जे तहत उहे पाणी उहे पंहिंजे फसल खे बचाए रहिया आहिनि। ऐं हेठियां जेके आहिनि उन्हनि जो फसल जेको उन्हनि कर्ज़ खणी क़ीमती जेके से हाइब्रिड बीज सारियुनि जा लॻाया आहिनि उहे फसल उन्हनि जो जेको लॻल उहो बि मुकमल सुकी रहियो, पाणी पहुचे कोन थो। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ताईं बदीन ज़िलो सीज़नल हिसाब सां 100% जेको सो कल्टीवेट थियल आहे उहो थी वञणु खपे हा, उनखे पाणी मिली वञणु खपे हा, त सारियालो फसल पोखिजी वञणु खपे हा। पर हिन वक़्तु बदीन ज़िलो 40 खां 45% सिर्फ़ु पोखी सघियो आहे। अञा 55-60% एरिया जेका आहे अञा ताईं गैराबाद पई आहे, जिते वारी मिटी उॾामी पई, हिकु ई सिर्फ़ु आसरो आहे, अलाह में आसरो आहे त जेकॾहिं बरसाति वसे त उन ते आबादी थिए। बाक़ी इरीगेशन खां ऐं हुकूमत खां अवाम सख़्तु जेका सा मायूसी वारे हालत में पोजीशन में आहे। सिद्दीक़, तव्हां सां गॾु ई मौजूदु रहो। बदीन जी सूरत हाल बाबति असांखे अपडेट कयो मलकानी शरीफ़ मां विशाल विबाड़ी ऐं तफ़सील जेके असांखे ॾिना तलहार ऐं भरपासे जी सूरत हाल बाबति सिद्दीक़ थे वो बि आगाह कयो मूंखे त शहदाद कोट जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी शदीद खोट सबबि आबादगार एहतजाज करण ते मजबूर आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर इसाक बोज़दार खां। इसाक, लाड़, ठठो, बदीन, सजाबल ज़िला ऐं थरपारकर जेको आहे उहे त मुतासिर थियनि पिया, पर उतर जा जेके बेगारी कैनाल ऐं सैफुल्ला मक़सीमा कैनाल मां जेके मुख़्तलिफ़ शाख़ूं ऐं बाहूं निकिरनि पियूं उतां जा आबादगार बि हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾियनि पिया, उते बि फसलनि जो इहो ई हाल आहे। हाँ जी बिल्कुल अमीर, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कंबर शाहकोट ज़िले में भी बिल्कुल इहो ई हाल आहे। हिते शुरू खां वठी हिते सारियालो बेल्ट रहियो आहे, हिते पाणी जी सख़्तु खोट आहे। सैफुल्ला कैनाल ऐं खीरथर कैनाल मां जेके सवें नंढा वॾा जेके शाख निकिरनि था उन्हनि में हिन वक़्तु ताईं पाणी न पहुची सघियो आहे। हिन वक़्तु ताईं के 75% बि माण्हू जेको आहे सारियालो बेजारे जो फसल जो बिज न पोखे सघिया आहिनि। रोज़ानो एतिराज कयो पियो वञे सिंध आबादगार बोर्ड तरफ़ां मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हू शहदाद कोट, कुपो सईद खान, कच्ची पुल, कंबर, नसीराबाद वारा समेत जेके बि इलाइक़ा आहिनि रोज़ानो जेको सवें जी तादाद में रोडनि ते निकिरी अची पाणी जे लाइ एतिराज कनि था, पर हिन वक़्तु ताईं सारियाले फसल लाइ ज़रीफ़ पाणी नथो ॾिनो वञे। इन्हनि जो इल्ज़ाम इहे पिणु लॻाया वञनि था त जेको पाणी आयो पाणी जेका हितां जा इंजीनियर SDO ऐं दारोगा आहिनि उहो पाणी रिश्वत वठी करे पाणी सिंध जो पाणी बलूचिस्तान जे बासर ज़मीनदारनि खे ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां रोज़ानो जेके एहतिजाज कयो पियो वञे हुनजो को बि तदारक न पियो कयो वञे। हिननि हितां जे जेको आहे आबादगारनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि हिकु ऐलान कयो आहे सुभाणे सुबुह जो 9 बजे प्रेस क्लब शहदाद कोट खां हिकु वॾो एहतिजाजी जलूस कढियो वेंदो जेको गड़ी ख़ुदा बख़्श पहुची शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मज़ार अॻियां हिकु धरणो हणंदो जेको अणॼातल मुदती जारी रहंदो। हिननि जो इहो चवणु आहे जेतिरे ताईं सैफुल्ला कैनाल ऐं खीरथर कैनाल मां निकिरंदड़ सवें शाखनि में पाणी न ॾिनो वेंदो इहे असांजो एहतिजाजी धरणो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मज़ार अॻियां जारी रहंदो, छो त हीउ पाणी असांजे जीअण जो
ऐं मरण जो जेको आहे सो आहे पाणी हिते जीआपो आहे। जेकॾहिं पाणी न ॾिनो वियो त हितां जा जेके लखें एकड़ ज़री ज़मीन आहे उहो बंजर बणिजी वेंदो ऐं हिते चोरियूं बदअमनी तमामु वधी वेंदी। छो त हीउ इलाइक़ो सारियालो इलाइक़ो आहे, सारियालो बेल्ट आहे। सिर्फ़ु हिते सारियनि खां सवाइ ॿियो को फ़सुलु न थींदो आहे। उन ई करे हिते असांखे हिननि सभिनी आबादकारनि सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरनि जो हिकु ई मुतालबो आहे त असांखे फिलफोल जेको आहे जो पाणी ॾिनो वञे त जीअं असां वक़्त सिर सारियाल आहे फसल पोखी करे आबादी करे सघूं। ठीक है। इसाक आबादगार ऐं हारी जेके आहिनि उहे हाणे ज़मीनुनि ते वक़्तु घटि था गुज़ारनि पर एहतजाज कंदे उन्हनि जो वक़्तु वधीक गुज़रे पियो। सिंध में दरियाई वहकरा बहितर थियण खां पोइ बि सूरत हाल इहा आहे त सिंध अंदरि जेका ग़ैर मुनसिफ़ाणी विरछ आहे पाणी चोरी ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। पुछड़ी जा जेके आबादगार आहिनि उहे सभ खां वधीक पाणी जी न ग़ैर मुनसिफ़ाणी विरछ ऐं चोरी सबबि नुक़सान बर्दाश्त कनि पिया। थरपारकर जो महदूद तादाद में जेको इलाइक़ो आहे नवकोट ऐं भरपासे में उहो कुझु शाख़ुनि ऐं वाहुनि ज़रिए आबाद कयो थो वञे पर उतां जा आबादगार बि ज़रई पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾियनि पिया। उतां जी सूरत हाल मालूम कयो था नवकोट मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल हफ़ीज़ नोड़ियो खां। अब्दुल हफ़ीज़, थरवासी इन वक़्तु दुआऊं कनि पिया त हाणे मींहुं वसे ॿी सूरत में उज़ारात पंहिंजी बचाए न सघंदा। जी बिल्कुलु, इहो सब डिवीज़न नवकोट जूं जेके पूछड़ वारियूं शाख़ूं आहिनि जिन में ऋण शाख, ढोरो माइनर, दीपलो माइनर समेत इन्हनि में जेको आहे हिन वक़्तु आबादगारनि जूं निगाहूं जेके आहिनि उहे आसमान तरफ़ आहिनि। उहे दुआऊं इहे ई घुरी रहिया आहिनि त बरसाति पवे त जीअं असांजा जेके पोखियल फ़सुल आहिनि उन्हनि खे उहे सड़ी तबाह सुकी थियण खां बची वञनि। हुननि आबपाशी अमले जो जेको रवैयो आहे उन मां बि हू जेको आहे मुतमिन आहिनि। ही सब डिवीज़न नवकोट गुज़िरियल जेको ख़रीफ़ वारा फ़सुल आहिनि इन्हनि में तमामु घणो मुतासिर थिया आहिनि। ॾिठो वञे त सब डिवीज़न नवकोट जे हिन पूछड़ वारी शाखनि जा आबादगार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सरापा एहतिजाज रहिया आहिनि। हुननि जा इल्ज़ाम बि पिणु इहो रहिया आहिनि इरीगेशन अमले ते त हू पाणी चोरी समेत जेको मुंड जा आबादगार आहिनि उन्हनि खे पाणी विकिरो कनि था ऐं असां जेकॾहिं एहतिजाज करण ते मजबूर थियूं था उन ई बाद हिते पाणी ॾिनो वञे थो। ऐं हीअ जेका लॻभॻि 45,000 एकड़ जेका थरपारकर इलाइक़े जी बैराजी ज़मीनूं आहिनि इन्हनि में गुज़िरियल साल बि जेको आहे बरसाती बोर्ड ऐं उन सां गॾोगॾु जेके LBOD खे घारा लॻा उन्हनि सबबि आबादगारनि जो वॾे में वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं हाणे बि जेकॾहिं पाणी जी खोट जो जवाबु ॾियणु आहे इरीगेशन वारा जेके आहिनि उहे इन सब डिवीज़न जे पूछड़ वारी शाखनि में पाणी न पिया ॾियनि। उन्हनि जे करे हितां जा जेके आबादगार आहिनि इहे घणो वक़्तु जेको ॾिठो वञे त उहे सरापा एहतिजाज रहिया आहिनि। ऐं होॾां इहो बि ॾिठो वञे त इरीगेशन अमले जा जेके दारोगा आहिनि ऐं उन खां उन सिलसिले में हिन सब डिवीज़न जो जेके मुक़ररु एसडीओज़ आहिनि हू ॾिसनि था त उहे आबादगारनि सां मिली भगत करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके सीज़नूं अचनि थियूं उन्हनि में मुंड जे आबादगारनि सां मिली भगत करे पैसा वठी ऐं उन्हनि जी वाटर टेम्परिंग कराइनि था। उन सां गॾोगॾु शाख जेका आहे उहा रीमॉडलिंग थियल आहे उन जे पैनल तोड़े उन्हनि में पाइप लाइन लॻाए वञनि था। उन्हनि जूं जेके वीडियोज़ आहिनि उहे सोशल मीडिया ते वायरल थियनि थियूं ऐं उन बावजूद बि जेको आबपाशी अमलो जेको आहे उहो बासरनि या सियासी जेको आहे दबाव जे बावजूद हितां जे आबादगारनि ते कंहिं बि क़िस्म जी जेका आहे कार्रवाई करे न सघियो आहे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। अवां खे आगाह कयोसीं त इरसा तरफ़ां हिन वक़्तु बि सिंध खे हिसे खां घटि पाणी ॾिनो पियो वञे जंहिं सबबि सिंध में 3 जेके अहम फ़सल आहिनि कमंद जो इन खां अलावा कपह ऐं सारियूं इहे मुतासिर थियनि पिया। सारियूं हिन वक़्तु सभ खां वधीक मुतासिर थियनि पियूं ऐं सारियालो जेको बेजारो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी खोट सबबि सड़ी चुको आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते फ़सल पोखिया बि विया आहिनि उते बि सारियालो फ़सल जेको आहे हिन वक़्तु शदीद मुतासिर थिए पियो। शहदाद कोट ऐं भरपासी जा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुतासिर थियनि पिया। राधड़ मेहर जा इलाइक़ा मुतासिर थियनि पिया। अहिड़ी तरह लाड़ जा जेके 3 ज़िला आहिनि बदीन, सजावल ऐं ठठो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहा सूरत हाल आहे। थरपारकर ऐं उमरकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि हिन वक़्तु आबादगार पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾियनि पिया। बदीन में हिन वक़्तु 50% जेका ज़मीन आहे उन ते आबादकारी नाहे थी सघी। मुसलसल आबादगारनि जूं इहे ई दाहूं रोज़ जी बुनियाद ते एहतिजाज कया था वञनि त पाणी जेतिरो बि पंजाब तरफ़ां ॾिनो वियो आहे दरियाई वहकरनि में पाणी खोट आहे पर पाणी जेको सिंध अंदरि मौजूदु आहे उन ते बि पाणी चोरीअ ते सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं आबपाशी अमलदार जेके आहिनि उहे पाणी चोरी ते ज़ाब्तो आणण में नाकाम विया आहिनि।